अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराजो किचन। अॼु असां महाराजो किचन में खणी आया आहियूं मज़ेदार रेस्टोरेंट स्टाइल कढ़ाई जी रेसिपी। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु ग्राइंडर में ऐड कंदासीं साबित सुका धाणा 1 टेबल स्पून, साबित ॻाढ़ा मिर्च विझूं था 3 अदद, साबित कारा मिर्च आहिनि 1/2 टी स्पून, सौंफ यानी वॾुफा आहे 1/2 टी स्पून, ज़ीरो विझूं था 1 टी स्पून। ऐं हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां पीसे छॾींदासीं ऐं पीसे हिकु साइड ते रखी छॾींदा। हाणे असां हिते खणी आहे हिकु कढ़ाई, ऐं कढ़ाई जीअं थोरी गरम थींदी त हाणे असां विझूं था तेल 1/2 कप। तेल जीअं थोरो गरम थियो आहे त हाणे असां स्लाइस्ड थियल कटियल बसर विझूं था 1/4 कप। ऐं बसरनि खे फ्राई कंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। ऐं हाणे असां ऐड कयूं था शिमला मिर्च, 1/4 कप शिमला मिर्च कटियल आहे। बसरनि सां गॾु शिमला मिर्च ऐड कंदासीं ऐं शिमला मिर्च खे बि फ्राई कंदासीं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ शिमला मिर्च खे विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। ऐं हाणे बसर ऐं शिमला मिर्च ॿई हिकु प्लेट में कढी अलॻि करे रखी छॾींदासीं। ऐं हाणे उन ई तेल में विझूं था ज़ीरो 1/2 टी स्पून, कटियल बसर आहिनि 1 कप जे बराबरि। ऐं हाणे बसरनि खे तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। 3 खां 4 मिनट्स जे लाइ बसरनि खे विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। ऐं हाणे विझूं था कटियल थूम 1 टेबल स्पून, कटियल अदरक विझंदासीं 1 टेबल स्पून। ऐं हाणे फ्राई कंदासीं 1 खां 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते। हिक खां 2 मिनट्स जे लाइ असां थूम ऐं अदरक खे हल्की बाहि ते फ्राई कयो आहे। ऐं हाणे विझूं था मुरही 1 किलो। चङी तरह सां मसालनि सां मिक्स कंदासीं मुरही खे ऐं पचाईंदासीं तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 6 खां 8 मिनट्स जे लाइ असां मुर्गी खे विचोली बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे विझूं था हेड 1/2 टी स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टी स्पून, धाणनि जो पाउडर आहे 1 टी स्पून। चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे पचाईंदासीं 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 2 खां 3 मिनट्स जे लाइ असां विचोली बाहि ते मुर्गी खे चङी तरह सां भुञी छॾियो आहे। ऐं हाणे विझूं था टमेटो प्यूरी, 1/2 कप जे क़रीब असां वटि टमेटो प्यूरी आहे। तक़रीबन 3 खां 4 अदद विचोली साइज़ जा टमाटा खणी असां पाणी सां गॾु पीसे छॾिया हुयासीं। टमेटो प्यूरी विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे पचाईंदासीं 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था असांजा पिसियल मसाला जेके असां वीडियो जे स्टार्टिंग में ई तव्हांखे ॾेखारिया हुया त पीसे रखिया हुया। 1 टेबल स्पून जे क़रीब उहे मसाला असां विझंदासीं। मिक्स कयो आहे ऐं हाणे विझूं था पाणी 1/2 कप। पाणी विझी चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचायूं था। फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते चिकन खे पचायो आहे। हाणे ढक हटाए करे विझंदासीं पहिरियां खां ई फ्राई थियल बसर ऐं शिमला मिर्च जेके असां पहिरियां फ्राई करे अलॻि करे रखी छॾिया हुआ। हाणे उहे ऐड कयूं था ऐं उन सां गॾु ऐड कयूं था साबित ॻाढ़ा मिर्च 3 अदद ऐं कसूरी मेथी, सुकल मेथी जा पत्ता 1 टी स्पून, गरम मसाला पाउडर विझंदासीं 1 टी स्पून। चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे पचाईंदासीं तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते।
4 खां 5 मिनट्स लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार रेस्टोरेंट स्टाइल कढ़ाई बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।